जय राम जी की। अज तारीख़ 8 ऑगस्ट स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे क्रोध राकास। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त क्रोध राकास खां बि बुरो आहे, छाकाणि त राकास त प्राणीअ जो रत पिए थो। राकास त फ़क़ति राति जो ई पंहिंजे कम में प्रवृत्त थो थिए, मगर क्रोधी त रात ॾींहुं व्याकुल रहे थो। राकास फ़क़ति ॿियनि खे डपु ॾिए थो, पर क्रोधी पाण त डिॼे थो मगर ॿियनि खे बि ॾहिकाए थो। इन करे जेतिरो थी सघे ओतिरो क्रोध खे जीअं अंदरि जाइ न ॾिजे। जय राम जी की। ॿिए जे पदार्थनि में ममता करण वारे खे दुखी दुख प्राप्त थींदो आहे। जय राम जी की। इंसान खे हालतूं तंग नथियूं कनि, उहे मनुष्य खे दुख नथियूं ॾियनि, पर उन्हनि जो वीचार मनुष्य खे मारे थो। जय राम जी की। सर पर उठी चलना, सर पर उठी चलना, छड़ जासी लख करोड़, मेरी मेरी क्या करे, क्या करे, जिन दिया सो प्रभु लो, मेरी मेरी क्या करे, मेरी मेरी क्या करे, क्या करे। जन्म गयो मेरी मेरी करते जन्म गयो, मेरी मेरी करते